टंडियाला यार मां वाक़िया आगाह कयूं। कचो शराब वापरण सबबि हिकु शख़्स फोती वियो आहे। दगाणो बोज़दार में कचो शराब वापरण सबबि आशिक़ बोज़दार दम ॾिनो आहे। पुलिस मामले खां बेख़बर बणियल आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे टंडियाला यार मां ॾियूं पिया। कचो शराब वापरण सबबि हिकु शख़्स फोती वियो आहे। आगाह कयूं पिया। दगाणो बोज़दार में कचो शराब वापरण सबबि आशिक़ बोज़दार दम ॾिनो आहे, जॾहिं त पुलिस मामले खां बेख़बर बणियल आहे। राब्तो कयो आहे टंडियाला यार में ग़ुलाम रसूल नोड़े सां। ग़ुलाम रसूल आगाह कजो। जी बिल्कुलु बेशाक टंडियाला यार में जेको आहे कचो शराब वापरण सबबि 5 ॿारनि जो पीउ ज़िंदगी विञाए वेठो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त सिंगाणो बोज़दार में 40 साला आशिक़ अली बोज़दार कचो शराब वापरण सबबि फोती वियो आहे। नौजवान आशिक़ अली बोज़दार जे कचो शराब वापरण सबबि क़दुरु ख़राब थी वई। जेके नौजवान जे वासनि जेको आहे कचे शराब सबबि फोती जेका तस्दीक करे छॾी आहे। जॾहिं ॿिए पासे पुलिस जो बी सेक्शन पुलिस आहे जेको उहो मामले खां जेको आहे बेख़बर बणियल आहे। पुलिस अहिड़े फोतगी जो तस्दीक न करे रही आहे। ठीकु आहे ग़ुलाम रसूल, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।